वेलकम बैक नाज़रीन। एक भेरो ॿीहर अवां सभिनीनि खे मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम में जेको हिकु स्पेशल ट्रांसमिशन हली रही आहे जश्न आज़ादी जे हवाले सां उन में भलीकार चवंदासीं। असांखे ज्वाइन कयो आहे नवनि महिमाननि। अचो तव्हांजी मुलाक़ात करायूं सां उन्हनि सां। असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके असांजा रूहे रवा आहिनि, सीनियर इंक पर्सन आहिनि, नई जर्नलिस्ट आहिनि ज़ुहैब ज़रदारी साहब। सर वेलकम अव्हांखे। थैंक यू। इन्हनि सां गॾु ई असां वटि मौजूदु आहिनि जेके हिकु वर्सटाइल असां चऊं त जिन पंहिंजी फील्ड में तमामु घणो नालो कमायो आहे। उहे आहिनि साकिब अबड़ो साहब जेके हिकु आरजे होस्ट ऐं हिकु पोइट पिण आहिनि। अस्सलाम वालेकुम मदा। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। इन्हनि सां गॾु ई मौजूदु आहिनि परवीन खोखर साहिबा, रुखसाना परवीन खोखर साहिबा जेके सीनियर प्रोजेक्ट मैनेजर आहिनि लीगल एड सोसाइटी में ऐं ह्यूमन राइट एक्टिविस्ट पिण आहिनि। उन्हनि सां गॾु हो हिकु शाइरा बि आहिनि। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? खैरियत से हैं? असां पंहिंजे महिमाननि खे भलीकार चवंदासीं हिन स्पेशल ट्रांसमिशन में। ज़ुहैब साहब अव्हां खां शुरू कंदासीं त अॼु जश्न आज़ादी जो ॾींहुं आहे। ऐं इन ॾींहं खे कहिड़े जज़्बे सां कीअं था ॾिसो, कीअं था सेलिब्रेट कयो? वॾी महिरबानी। सभ खां पहिरीं त मां सिंध ख़ासि तौर ते ऐं सॼे मुल्क जे माण्हुनि खे या उहे पाकिस्तानी जेके पाकिस्तान खां ॿाहिरि असांखे ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि, उन सभिनी खे इहा आज़ादी जे ॾियारे जूं मुबारकूं पेश कयां थो। ऐं आज़ादी जीअं समूरा इंसानी बुनियादी हक़ आहिनि, उनमें मुंहिंजे ख़्याल में थी पहिरें नंबर ते इहो हक़ अचे थो त इंसान खे आज़ादु हुजणु खपे। जॾहिं उहो आज़ादु ॼमे थो त उहो आज़ादु हुजणु खपे। आज़ाद फिज़ा जेका आहे त उहा केॾी इम्पोर्टेंट हूंदी आहे। उहे तव्हां उन्हनि क़ौमुनि खां पुछो जेके ग़ुलाम आहिनि। त यकीनन ही ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं तमामु वॾो ॾींहुं आहे। ऐं अॼु सॼी दुनिया में पाकिस्तान इन खे सेलिब्रेट करे रहिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त असां ख़ुशनसीब आहियूं जो हिकिड़े असांजे जेके वॾड़ा हुया उन्हनि जी जदोजहद जे नतीजे में ही मुल्क वजूद में आयो ऐं हिकु अंग्रेज़नि जी ग़ुलामी खां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके हुयूं उन्हनि जे ग़ुलामियुनि खां निजात हासिलु कई। ऐं अॼु जे हिन वक़्त सां मां मामलनि खे ॻंढियां। अॼु 79 जेका आहे सा उहा आहे जश्न आज़ादी इंडिपेंडेंस डे आहे 79। त तव्हां अॼु वेही ॾिसो जेके क़ौमूं जिन ते कब्ज़ा थियल आहिनि या उहे क़ौमूं जेके ग़ुलाम बणियल आहिनि या उहे क़ौमूं जेके जिन जी हिन वक़्त का शनाख़्त कान्हे उन्हनि खे ॾिसो ऐं तव्हां पंहिंजो पाण खे कंपेयर कयो त पोइ पाण खे अंदाज़ो थी वेंदो त आज़ादी जेका आहे सा उहा केॾी न वॾी नेमत आहे। ऐं ही पाकिस्तान ज़ाहिर आहे हिकु मुस्लमाननि जे नाले सां, अलाह जे नाले सां कलमे जी बुनियाद ते वजूद में आयो त हिन खे त यकीनन हमेशह क़ाइमु दाइमु रहणो आहे। ऐं हिन भेरे जेको गुज़िरियल भेरे हुई जेका पाण जश्न आज़ादी जा जेके हुई तक़रीबूं या सभु शयूं उहे माना हर भेरे पोएं भेरे बि पाण हिकिड़े वॾे प्रोफाइल सां वेठा हुआसीं त पाकिस्तान ताज़ो ई जंग में कामयाबी हासिल कई हुई ऐं मार्का हक़ में असां हिकु तमामु ग़ैर मामूली क़िस्म जो जेको ताक़त जो मुज़ाहिरो करे असां सॼी दुनिया में पंहिंजो पाण खे मञरायो। ऐं हिन भेरे वरी इहो थियो आहे त पोइ दफ़े असां पाण जंग करे पाण खे मञरायो ऐं हिन भेरे जॾहिं पाण जश्न आज़ादी मल्हायूं था त ॿिनि वॾनि मुल्कनि जी जंग खे रोके रहाए असां उन जंग खे बंदि कराए असां हीउ जश्न पिया मल्हायूं त इहो यकीनन रब ताला जो हिन मुल्क ते अहसान आहे। ऐं मां सम्झां थो त हिन ही असां सॼे जहिड़े नमूने सां असांजे ख़िलाफ़ शयूं जेके थी रहियूं आहिनि दुनिया जी तरफ़ ख़ासि तौर ते असांजो जेको पाड़ेसरी मुल्क आहे हे यकीन जॾहिं अॼु सॼी दुनिया में पाकिस्तानियुनि जे हिन जश्न खे ॾिसंदो हूंदो त हुनजे हाउ ते ज़रूरु मुंग जेके आहिनि न डरंदा हूंदा। त मां सम्झां थो त असां अञा अहिड़े क़िस्म जो जश्न मल्हाईंदा रहंदासीं ऐं हुननि जे हाउ ते मुंग ॾरींदा रहंदासीं। बिल्कुलु जीअं साकिब भाई ज़ुहैब साहब ॿुधायो एक्सप्लेन कई आज़ादी जी अहमियत। यकीनन आज़ादी हिकु नेमत आहे। उनमें जेके आज़ाद मुल्क जेके आज़ाद क़ौमूं आहिनि उन्हनि जी बि पंहिंजी ज़िम्मेदारी आहे त उन आज़ादी खे तसलसल खे क़ाइमु रखनि ऐं पंहिंजो कंट्रीब्यूशन पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजे क़ौम जे लाइ ॾींदा रहिनि। असांजे हिन मौजूदा सर्कमस्टेंसिस में तव्हांखे लॻे थो असां जेकी आज़ादी जेकी असांखे मिली क़ुर्बानियूं ॾिनियूं असांजे वॾड़नि उनखे असां बरक़रार रखी सघूं या अञा असांखे एफर्ट्स करणा पवंदा हिन सॼे तसलसल खे संभालण जे लाइ? आउं बि सभिनी खां पहिरीं त थोराए थो तव्हांजी ख़ासि तौर ते यादि कयो ऐं तव्हां अॼु जे हिन ख़ूबसूरत सेट ते ऐं ज़बरदस्त मंच ते तव्हां दावत ॾिनी आहे। ज़ुहैब साहब जो बि अवां सभिनी जो बि सॼी सिंध वॉइस जी टीम जो थोराए थो जश्न आज़ादी जूं मुंहिंजे पारां बि सभिनी ॾिसंदड़नि खे ख़ासि नाज़रीन खे ऐं जेके पाकिस्तान एंड फ्रेंड्स ऑफ पाकिस्तान खे जश्न आज़ादी मुबारकूं। मूंखे इन तव्हांजे सवाल खे न रिस्पॉन्ड कंदे
पहिरीं पंहिंजो दरसी किताब वारो न नज़म यादि अची वियो, वतन जी हुब जे दिल में न थी इंसान कहिड़ो थियो, ईमान कहिड़ो थियो, अमल न आहे जे इंसान में उहो इंसान कहिड़ो थियो। जिते वतन जी हुब जी पहिरीं सिट अचे थी, फौरन अमल जी ॻाल्हि अचो थी वञे, त तव्हांजी मोहबत जो इज़हार थींदो तव्हांजे अमल सां। ईअं सिर्फ़ बैज लॻाए पाण जेको माशाअल्लाह इन शाया निशान अंदाज़ में आज़ाद फिज़ाउनि में जेको साहु खणूं पिया, उहा त कुदरत जी थी नेमत, या त थियो उनजो इनाम। पर हाणे उन इनाम जो असां शुक्रिया अदायगी जेका कयूं पिया, उहा करण जो असां ते फर्ज़ थिए थो अमल। ऐं उहो अमल यकीनन हर माण्हू, आऊं तव्हां, असां सभु ॾिसण वारा जेके माण्हू आहिनि मौजूद, हर को जंहिं जंहिं कैपेसिटी में मौजूद आहे, उहो हिन वतन अज़ीज़ जे वकार जे लाइ इन जी उन जेका आलमी सतह ते उनजो हिकिड़ो मस्बत जेको इमेज आहे, उनखे मल्टीप्लाई, मैक्सिमाइज़ ऐं उनजी इमेज बिल्डिंग में पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे पियो, इहा आहे उहा तक़ाज़ा जेका असां दरसी किताबनि में नंढे लाइ खां पढ़ी। ऐं आउं सम्झां थो त उहो स्कूली, कॉलेज जी ऐं यूनिवर्सिटी जी ज़िंदगी जा जेके ॾींहं आहिनि, उन्हनि में जश्न आज़ादी जो ॾींहुं हुजे, 23 मार्च जो ॾींहुं हुजे, शुहदा जी यादगिरियुनि जो 6 सेप्टेम्बर जो ॾींहुं हुजे, सभु जेके असां क़ौमी मिली जज़्बे जा ॾियारा मल्हाईंदा रहूं पिया, इहे सभु दर हक़ीक़त सिर्फ़ु हिकिड़ी सेलिब्रेशन न आहिनि, इहो हिकिड़े वचन जो वर्जाउ जो ॾींहुं आहे। समूरे हिकिड़े साल खां वठी वरी वापसि फिरी अची जॾहिं उहो साल वापसि अचे थो, त उनजी असां हिकिड़ो भेरो झाती पाए पोइ ते ॾिसूं त इन सॼे साल में कंट्रीब्यूट केतिरो कुझु करे सघियासीं, अॻियां छा कुझु करणो आहे। सो यकीनन आउं सम्झां थो त हिन परचम जी जेका अज़मत आहे, हिन जो जेको सुरखुरू रहण ऐं बुलंद रहण आहे, उहो सिर्फ़ु असांजी फोर्सिस, उन्हनि जो जेको सरहदुनि जी निगहबानी करणु, उहो उन ताईं महदूद न आहे। उन में हर शोबो साइंस एंड टेक्नोलॉजीअ जी जेका अॼुकल्ह जी ज़रूरत आहे, अवलीन ज़रूरत आहे, हिननि टीवी चैनल्स जो ईअं डिजिटलाइज़ थियणु, इहा हिन दौर जी ऐं हिन वक़्त जी जेका ज़रूरत आहे, इनखे असां महसूसु कयो आहे। ईअं हर शोबे में बहितरी, तरक़ी ऐं इहा जेका मुल्की तौर ते, क़ौमी तौर ते असां सभिनी जो जेको कंट्रीब्यूट करणु आहे, इहा आहे असुल में सम्झां थो जशन जी उहा ॻाल्हि, जेको जशन असां हिनखे वॾे फ़ख्र सां सेलिब्रेट कयूं था। बिल्कुल ईअं। अच्छा मैडम, जैसे आप एक लीगल सोसाइटी को भी लीड कर रही हैं और ह्यूमन राइट एक्टिविस्ट भी हैं आप, तो पाकिस्तान के अंदर एक जो दुश्मन ममालिक हैं हमारे, या जो प्रोपेगेंडा करते हैं, तो वो मनफी जो एक चीज़ें हैं वो बड़ी फैलाई जाती हैं। आप काम कर रही हैं सोसाइटी में, तो आज की औरत बीइंग अ वुमेन कितनी आज़ाद है हमारी सोसाइटी में? जी, सबसे पहले तो बहुत शुक्रिया, और सिंध टीवी के तवसत से मैं जश्न आज़ादी कहूँगी अपने पंजाब के लोगों को, सिंध के लोगों को, बलूचिस्तान के लोगों को, गिलगित बल्तिस्तान के लोगों को, कश्मीर के लोगों को और पाकिस्तान के तमाम दोस्तों को वंस अगेन जश्न आज़ादी मुबारक। अब आते हैं आपके सवाल की तरफ, उससे पहले मैं इसको लिंक करूंगी अमल से, जो साकिब साहब बात कर रहे थे। वो एक शेर हम बचपन में पढ़ते थे, बड़ा जज्बा आता था। आज क्योंकि जश्न आज़ादी का दिन है और जश्न आज़ादी में कहीं स्कूल की तकरीर में मैंने पढ़ा था, तो मैं इजाजत दें अगर आप लोग, तो मैं सुनाना चाहूंगी। वो एक शेर था कि बेअमल दिल हो तो जज्बात से क्या होता है, बेअमल दिल हो तो जज्बात से क्या होता है, धरती ही बंजर हो तो बरसात से क्या होता है अमल जरूरी तकमील तमन्ना के लिए, वरना रंगीन ख्यालात से क्या होता है। ठीक है, तो आज जश्न आज़ादी का दिन है, और क्योंकि ये जश्न का दिन है, तो जिस तरह से सर ने कहा, ये एक चीज याद दिलाने का भी दिन है कि जिन एफर्ट्स को लेकर हमने ये मुल्क बनाया था, तो इस मुल्क में बसने वाले 3 किस्म के अफराद हैं ना, जेंडर्स हैं, मर्द, खवातीन, ट्रांसजेंडर्स। आपने मुझसे पूछा सवाल, खवातीन को कितनी आजादी है, तो 52% आबादी है हमारी। तो आपके सामने है रोजाना के हालात। तो आज का वैसे खूबसूरत दिन है, खुशियों का दिन है, तो इस दिन मैं ज्यादा सीरियस और संगीन बातें नहीं करूंगी, लेकिन ये है कि आजादी है तो सही, हमारे दीन ने दी, हमारे आइन ने दी, लेकिन इम्प्लीमेंटेशन नहीं है। 1.5 साल की बच्ची का कल आपने वाकया सुना, 1.5 साल से लेकर 80 साल की खातून यहाँ पे महफूज खुद को नहीं महसूस करती। आप अकेले रात को नहीं भेज सकते, घर से बाहर नहीं भेज सकते, घर में अकेला नहीं रख सकते। और तालीम का कितना लिटरेसी रेट है आप गूगल करें, माशाल्लाह आजकल दौर है, हर एक बंदे के पास जो है इंफॉर्मेशन अवेलेबल है, जो है वो लिटरेसी रेट है हमारी फीमेल्स का। और कितना एक्सेस टू एजुकेशन है, फिर एक्सेस टू क्वालिटी एजुकेशन कितना है, इकोनॉमिकली कितना वो खवातीन जो है हमारी कितना कंट्रीब्यूट कर रही हैं पाकिस्तान की माशी तरक्की में, कितनी खवातीन जो है वो पढ़ लिख के डिग्रियां जाया कर रही हैं।
जिनको आगे अपॉर्चुनिटीज नहीं मिली, तो अभी हम बहुत पीछे हैं। हेल्थ के कितने राइट्स हैं हमारे पास। तो मैं वही, आज जश्न का दिन है हाँ। क्योंकि, तो हम वापस आते हैं, लेकिन इस उसके साथ उम्मीद के साथ कि पबस्ता रहे शजर से उम्मीदें बाहर रख, इंशाल्लाह एक दिन हम सबको इक्वल राइट्स मिलेंगे और आने वाली जश्न आजादी में हम और बेहतर सूरत हाल के साथ बैठेंगे। तो इंशाल्लाह सफ़र अभी है हमारा। बिल्कुल इंशाल्लाह जरूर ये सफर आसान हो, हम सब दुआगो हैं, आमीन, पाकिस्तान इसी आमीन तरह से सही शादो आबाद रहे। एंडी शर्मा साहब जी फरमाइश आहे त जेको साकिब भाई मिली नगमो ॿुधाईंदो, सो उन खां पोइ वरी गुफ्तगू पाण सिलसिलो बस कयो। इहा मूंखे एॾी ख़बर पई आहे त साकिब हिकिड़ो राॻी आहे। हा इहो अॼु माना फन जो मुज़ाहिरो असां बि यादगिरी असल में उन स्कूली ज़माने जी आहे। जीअं नज़म बि ॻाल्हि कई रुख़साना साहिबा त जेके तकारीर जो माहौल स्कूलनि में असां पंहिंजा मिली नगमा बि पेश कया। तव्हां सभु असां नंढपण में बिल्कुलु। ऐं क्रेडिट मुंहिंजे स्कूल जो नालो वॾे फ़ख़ुर सां सदाईं वठां थो। तव्हां जेके न वठंदा त मॉडल स्कूल हैदराबाद जी सरीना बलोच असांजी हुते साईं म्यूज़िक जी टीचर जॾहिं हुजे त पोइ असांखे पोइ असां राॻ खे दस्ती थो वञे। पोइ असांखे चवंदासीं ड्रॉप दिस ऐं हिकिड़ो असल में ही तोहफ़ो आहे जेको आसिफ सियाल ॻायो आहे ऐं हिन फ़ख़ुर सां त साजिद सोलंगी साहिब जी उहा शाइरी जेको सिंधी में मिली नगमो आहे। कोशिशि कयां थो त पंहिंजे मोहबत जो इज़हार करियां। बाक़ी राग सुर राग इहो तव्हां काफ़ी वॾी ॻाल्हि थी वेंदी। मुल्क जी मोहबत में इहा शइ तव्हां एग्रो कंदा। वॾी महिरबानी। है प्यारा पाकिस्तान, तू आहे असांजो शान। 1 2 3 4 है प्यारा पाकिस्तान, है प्यारा पाकिस्तान, है प्यारा पाकिस्तान, तू आहे असांजो शान। है प्यारा पाकिस्तान, तू आहे असांजो शान। इन क़ौम ते क़ाइदे आज़म जो आहे वॾो एहसान। जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान। तकदीर निरालिया थियो राज़ी रब अल्लाह, तकदीर निरालिया थियो राज़ी रब अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह इन क़ौम जो मतलब आहे। जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान। तकदीर निरालिया थियो राज़ी रब अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह इन मुल्क जो मतलब आहे। इन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान। जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान। सब गॾिजी जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान। जबरदस्त माशाल्लाह। तव्हां लॻे नथो तव्हां कॾहिं कॾहिं ॻाईंदा आहियो, लॻे थो रेगुलर ॻायो था अॼुकल्ह। बस माहौल जो कुछ असर हूंदो आहे माशाल्लाह। तव्हां हाशिम भाई ॾाढो ज़बरदस्त साथ ॾिनो था। नाला साहब बहितरीन ज़ैब साहब हाणे जे यंग जी ॻाल्हि कई त नौजवान जे लाइ तव्हां खां कुझु रहनुमाई वठिजे त पाकिस्तान में मेजॉरिटी यूथ जी आहे, नौजवाननि जी आहे, त मुल्क जी तरक़ी जे लाइ नौजवान कंट्रीब्यूट कनि था पिया, पर अञा वधीक असांखे केतिरो कंट्रीब्यूट करणु घुरिजे नौजवाननि खे, ऐं स्पेशली असांजा सिंध जा नौजवान आहिनि जेके ॿाहिराड़ी में रहनि था, उतां रही करे बि हू मुल्क जी कहिड़ी ख़िदमत करे सघनि था? करे सघनि था, करे रहिया पिया आहिनि। हाणे असां वटि ज़ाहिर आहे यूथ जो हिकिड़ो वॾो अंग मौजूदु आहे। मां सिंध चप सॼे मुल्क जे हुन में ॻाल्हि थो कयां
त हिन वक़्तु बि तव्हां वटि जेके सर्विसिस वारा जेके शोबा आहिनि उनमें सभ खां वधीक तव्हांजो यूथ कंट्रीब्यूट पियो करे। हाणे उहो कीअं पियो करे त उनमें ज़ाहिर आहे कुझु इशूज़ आहिनि, जीअं पाण हाणे अॼु ॾींहुं कोन्हे उन्हनि शयुनि ते ॻाल्हाइण ते, पर केतिरा इशूज़ आहिनि यूथ खे फैसिलिटीज़ न आहिनि, उनजे बावजूदि उहो कंट्रीब्यूट पियो करे। कीअं पियो मुल्क इकोनॉमी में कंट्रीब्यूट पियो करे, तव्हांजे जे खोड़ सारी सहूलियतुनि जे न हुजण जे बावजूदि केतिरा बि हुनजो हाल आहे। हर फील्ड में असांजो नौजवान मौजूदु आहे, वकालत, डॉक्टरी, एजुकेशन, IT, कहिड़ो शोबो आहे जंहिंमें असांजो नौजवान कंट्रीब्यूट न पियो करे, हर शोबे में करे। माना इन महदूद वसीलनि जे हूंदे त उनमें पोटेंशियल मौजूदु आहे, ऐं असांजो नौजवान मुल्की मामलनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहे, मुल्की हालात ते हुनजी नज़र आहे। तव्हां वेही ॾिसो त गुज़िरियल जेको पाण मुल्की प्रोफाइल जी ॻाल्हि पई कईसीं, इन दौरान जेकॾहिं सभ खां वधीक मुल्क सां जेकॾहिं बीठो आहे त उहो यूथ बीठो, जॾहिं त यूथ सॼी दुनिया जे अंदरि क्रिटिक हूंदो आहे, सॼी दुनिया जे अंदरि उहो क्रिटिसिज़म कंदो आहे पंहिंजे गवर्नमेंट ते या पॉलिसीज़ ते। पर असां वटि त इन दौरान तव्हां ॾिसो, चाहे उहो इंडिया सां जंग हुई त बि असांजो यूथ गॾु बीठो, काफ़ी जॻहियुनि ते नौजवान पाण बंदूक खणी ड्रोन कराइण अची विया। ऐं ईअं ई वरी हिन वक़्तु ताईं जॾहिं पाण ही ईरान ऐं अमेरिका जी जंग थी त हुनमें पाकिस्तान जो जेको रोल आहे त यूथ उनखे एप्रिशिएट करे। त मां सम्झां थो त उनखे अञा वधीक पॉज़िटिविटी सां उनखे वधीक यूटिलाइज़ करण जी ज़रूरत आहे, यूथ जे लाइ वधीक मौक़ा पैदा करण जी ज़रूरत आहे। ऐं हिन मुल्क जे अंदरि मौक़ा बि मौजूदु आहिनि ऐं यूथ में पोटेंशियल बि मौजूदु आहे, पर उनजे बावजूदि जहिड़े नमूने सां उनखे वसीला मुहैया आहिनि नौजवाननि खे, नौजवान जेको कंट्रीब्यूट पियो करे उहो उनखां डबल पियो करे। सही, ठीकु आहे, उनखां डबल पियो करे। ऐं मां सम्झां थो त हाणे असांखे यूथ जी डेवलपमेंट जा जेके प्रोजेक्ट्स जेके असां वटि फ़िलहाल पेपर्स में आहिनि उहे बाक़ी एॾो को नतीजो न ॾेई सघिया, उनखे वधीक असांखे नौजवान खे स्किल करण जी ज़रूरत आहे। नौजवान खे हाणे इहो न आहे त उहो पढ़े करे उनखे का नौकिरी करणी आहे, न, उनखे तव्हां स्किल कयो, जॾहिं हू ॿाहिरि निकिरे त उहो कुझु न कुझु हुनरमंद थी अचे ऐं उहो पंहिंजे पेरनि ते बीहे। ऐं उहे ई जेको नौजवान आहे इहो ई मुल्क खे संभालींदो न खे। ऐं मां पाण इन में जेको ॾिसो न सभ खां वधीक असां वटि नौजवाननि जो जेको कंट्रीब्यूशन उहो पॉलिटिक्स में बि अथव, ईअं न आहे त पॉलिटिक्स में कोन्हे। ॾिसो तव्हांजो जेको मुस्तक़बिल जो जेको लीडर आहे उहो बि तयारु थी रहियो आहे, उहो बि मौजूदु आहे। असांजो नौजवान सोशल मीडिया ते वञो तव्हां, जिथे बि वञी तव्हां ॾिसो त पॉलिटिक्स ते ॻाल्हाए बि थो ऐं उनखे सम्झे बि थो, उनजी परख परूड़ रखे थो। त असां सम्झो था त असांखे इन हवाले सां को फिक्र कोन्हे त असांजो जेका जेन ज़ी आहे उहा अवेयर कोन्हे। मां सम्झां थो त असांजी यूथ ॾाढी जेका ऐं डिसिप्लिन आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे त उहा हर भरो ॾिसो त असां वटि को यूथ अहिड़े नमूने सां कोन्हे जो को कानून हथ में खणे या वरी अहिड़े क़िस्म जूं शयूं करे, पर बिल्कुलु उनखे पाण एप्रिशिएट कंदासीं, छाकाणि त मां सम्झां थो जहिड़े नमूने सां जेके मुल्की कुझु हालतूं आहिनि, कुझु वसीलनि जी खोट जे बावजूदि यूथ जो कंट्रीब्यूशन कमाल जो। सही। अच्छा साकिब भाई, जीअं ज़ोएब साहब बि ॻाल्हि कई त पोटेंशियल आहे यूथ में, स्किल्स आहिनि, उनखे डेवलप करण जी ज़रूरत आहे। तव्हांजो तालुक़ु अकेडमिया सां आहे, कहिड़ी रीति पाण जेको आहे उहो पंहिंजे नौजवाननि खे स्किल्स ॾांहुं वठी वञूं या उनखे डेवलप करे सघूं, उन्हनि जी माइंड खे, उन्हनि जे आइडियाज़ खे खणी अचूं। हिते मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु एडअप करणु चाहींदसि त जीअं अॻे असां चवंदासीं त सिर्फ़ु डिग्री काफ़ी आहे न, त जीअं त अव्हां जो तालुक़ु पाण अकेडमिया सां आहे त छा डिग्री सां गॾु स्किल्ड हुजणु ज़रूरी आहे माण्हू, या जस्ट डिग्री ते अॼुकल्ह कमु हली रहियो आहे ऐं स्किल्स खे छॾे ॾिजे? ऐं इन सवाल जे जवाब में सभिनी खां पहिरीं त हायर एजुकेशन कमीशन जी इन में वाखाण कंदुसि त उन तमामु पाकिस्तानी यूनिवर्सिटीज़ खे इन ॻाल्हि जे लाइ मामूर कयो आहे त 3 शयूं आहिनि जेके तव्हांखे पंहिंजे हर डिग्री प्रोग्राम में पाण सां गॾु शामिल ज़रूरु रखणियूं आहिनि। यकीनन अकेडमिया जो कमु आला तइलीम फराहम करणु आहे, ऐं जॾहिं पाण तइलीम जो लफ़्ज़ चऊं था त उन सां गॾु तरबियत खे उन में शामिल सम्झिजे, छो जो आउं पर्सनली बि सम्झां थो त तइलीम बिना तरबियत जो कुझु कान्हे, ऐं इहो उनजो मुकमल लफ़्ज़ थिए ई तरे थो जॾहिं हुन में तरबियत शामिल थिए। तरबियत उनजो पार्ट आहे। जीअं पाण सिंधीअ में चऊं ॾात ऐं ॾांहुं, ॾात त अलाह ताला जो गिफ्टेड आहे शइ, पर जेसीं हुन में ॾांहुं शामिल नथो थिए त उहा त तव्हांजी हिकिड़ी कंहिं कुंड पासे में तव्हां हुनजो सिर्फ़ु इज़हार करे सघो था। एनीवेज़, सो उन में 3 शयूं, हिकिड़ो त एंटरप्रेन्योरशिप, ॿियो AI, टियों तव्हांजी जेका हिन वक़्तु फॉरेन लैंग्वेजिस जो उन में अमल दख़ल आहे तव्हांजी यूनिवर्सिटी एजुकेशन जे दौरान ई,
छो जो इहा ॻाल्हि असां सम्झी चुका आहियूं त पाकिस्तान वटि रोज़गार जे हवाले सां बिज़नेस जे हवाले सां अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहे हिक हिसाब सां वरी बि महदूद आहिनि। बिल्कुलु। त जेकॾहिं असांजो नौजवान स्किल्ड आहे ऐं क्वालिफाइड आहे डिग्री वाइज़ त उन वटि यकीनन सॼी दुनिया जा दर खुलियल आहिनि। असांखे इते ब्रेन ड्रेन जो लफ़्ज़ इस्तेमालु करे ऐं नेगेटिविटीअ जे बदिरां हिनखे पॉज़िटिव टर्म में खणणु खपे त असांजो नौजवान जेकॾहिं दुनिया जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में मुख़्तलिफ़ फोरम्स ते ऐं इंडस्ट्रीअ में जिते जिते बि उते वञे पियो उते हू जेकॾहिं पंहिंजो पाण खे प्रूव करे पियो त मक़सदु या हाणे रुगो हिते हुनजी रुगो थोरी डायरेक्शन एतिरी रुगो सेट करणी आहे त हुनखे इहो इन ॻाल्हि जो ज़रूर हुनखे इज़हार करणो आहे या उन ॻाल्हि ते हुनखे पाबंद करणो आहे त पे बैक पंहिंजे मुल्क खे करणो आहे। ठीकु आहे, दुनिया यकीनन तव्हांजे लाइ हिकिड़ी ग्लोबल विलेज जे तौर ते मौजूदु आहे, पर मुल्क सां सलाह असांजो हिकिड़ो दोस्त साईं सिंध यूनिवर्सिटी खां गोल्ड मेडलिस्ट रहियो ज़ैबिस में साईं रहियो असलम परवेज़ मेमण साहब, उनखां इहो मूं सवाल ब्रेन ड्रेन जे हवाले सां ॾाढी उन सुहिणी ॻाल्हि कई कि किथे बि दुनिया जे ख़िते में मौजूदु आहियां ऐं पंहिंजे वतन वापसि हिकिड़े साल में हिकिड़ो भेरो ज़रूरु अचां थो ऐं उहो सॼो जेको साल में हिकिड़ो भेरो अचां थो त पूरो महीनो मटियारी खां वठी उमरकोट ताईं थर इस्लामकोट नवाबशाह जिते जिते बि मुंहिंजो दोस्त मुंहिंजा सॾ ऐं उहे पूरो महीनो सॼे सिंध जे हिन मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदो आहियां ऐं उते उहे स्किल्स जेके मूं सॼो साल उते ऑस्ट्रेलिया में पाण सिखियूं ॾिठियूं उन्हनि खे ट्रांसफॉर्म करण जी कोशिशि कंदो आहियां। त इहो सभु कुझु रुगो मूं ताईं महदूद न हुजे, इहो मूं ते फर्ज़ आहे त हिन मिट्टीअ हिन धरतीअ जेको मूंखे मान जेका मूंखे नॉलेज जेका मूंखे क्वालिफिकेशन ॾिनी जो आउं हिनखे रिप्रेज़ेंट पियो करियां त वापसि अची कंहिंजे लाइ आउं हुनजी रहनुमाई करियां इन सिलसिले खे अॻिते हलाए सघां। सो बिना सिखिया जे बि कुझु न आहे, डिग्री ऐं सभु कयूं। अच्छा, इहो रुगो तसवुर सुगो आख़िरी हिकिड़ो जुमिलो त हिन तसवुर खे ख़तमु करणो पवंदो। यूनिवर्सिटीज़ में रुगो डिग्रियूं न आहिनि मिलंदियूं, यूनिवर्सिटी ख़ुदि इहा सिखिया तरबियत इंडस्ट्रियलाइज़ेशन एकेडमिक्स जेके आहिनि उहे अॼुकल्ह इंडस्ट्री सां सलाड़ियल आहिनि ऐं कोशिशि इहा ई कंदा आहिनि त सिर्फ़ु फाइनल ईयर जे फाइनल टर्म में इंटर्नशिप जे नाले ते न, पहिरें साल जे पहिरें सेमेस्टर खां ई वठी एग्ज़ैक्टली इहो हिकिड़ो कनेक्टिविटी थियणु खपे। अच वञ जा रस्ता हाणे माशाल्लाह इंडस्ट्री पाण बि वेलकम करे थी, कंहिं ज़माने में इंडस्ट्री बि तासीरी वेंदी हुई, पर हाणे हुनखे ख़बर आहे त यूथ जेको असांखे असांजो जेको घुर्बल टैलेंट आहे उहो आख़िरी साल में कोन मिलंदो, हुनखे शुरूअ खां ई इहो ॿुधाइणो पवंदो त तव्हांजे करिकुलम में ही शयूं शामिल रखो, छो जो इहा असांजी घुर्ज आहे। असां आख़िरी साल में जेॾी महिल ओचितो पोज़ीशन ओपन कयूं था ऐं पोइ ॾिसूं था त उन्हनि वटि GPA त खणी 3.5 खां मथे आहे, पर उन्हनि खां रुगो पुछो त इंट्रोड्यूस योर सेल्फ त हिते पोइ हबका थी थिए ॿार खे, छो जो कम्युनिकेशन स्किल कोन्हे, इंडस्ट्री में उथियो वेठो न आहे माण्हू, आख़िरी साल जी आख़िरी इंटर्नशिप कुझु न कंदी। सो इहो ॾाढो बेहद ज़रूरी आहे। पोटेंशियल यकीनन वारी ॻाल्हि खे ज़ुहैब साहब जी ॻाल्हि खे सेकेंड कंदुसि त बिल्कुलु पोटेंशियल असांजे नौजवान में मौजूदु आहे। ड्राइविंग फोर्स ते जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि खे अञा भी वधिक कम करना पड़ो जेके कनेक्ट करना साके। सही। रुखसाना साहब, जिस तरह से अभी साकिब भाई भी बता रहे थे नौजवानों के हवाले से, आप हमारी जो नौजवान लड़कियां हैं वो भी बड़ा मुख्तलिफ सेक्टर्स के अंदर काम कर रही हैं, जो दूर दराज के इलाकों में भी हैं, उनके लिए बहुत सारी दुश्वारियां हैं, तो उनके लिए आप क्या पैगाम देना चाहती हैं कि इस डिजिटल दौर में कि वो किस तरह से खुद को जो है दुनिया से मुंसलिक कर सकती है? जी, थैंक यू सो मच। बड़ा अच्छा सवाल किया है। देखिए, मेरा जो तजर्बा है, पिछले कई सालों से मुल्क के तूल अर्ज में काम किया, चारों सूबों में तकरीबन काम किया, तो सबसे पहली रुकावट जो होती है हमारी बच्चियों की राह में ना, वो उनका अपने घर वाले होते हैं, फैमिली मेंबर्स होते हैं। जब वालिद ही बच्ची को आगे पढ़ने की इजाजत ना दे, भाई ही ना दे, ठीक है, पहले तो वो अपने ही नशेमन पे गिराते हैं बिजलियां, ठीक है, तो वो सबसे पहले तो यही है ना कि उनके अपने ठीक हो, ठीक है, पहली रुकावट उनके यही होती है। तो मैं आज के डिजिटल दौर में, अगर मुझे सब वालिदैन सुन रहे हैं, भाई सुन रहे हैं, वालिद सुन रहे हैं, तो देखें कि अपने लिए एक जुमला याद रखें कि कल को हम सब ने चले जाना इस दुनिया से, ठीक है। आपकी बेटी कभी ये याद ना करके अपने बच्चों को आगे कहानी बताए कि काश मेरा वालिद मुझे पढ़ने देता, काश मेरा भाई मुझे आगे बढ़ने देता, वरना शायद मैं आज डॉक्टर होती, शायद मैं इंजीनियर होती। तो पहले इस कॉन्सेप्ट को क्लियर करें, अपनी बेटियों की, बहनों की राह से जो है ना, इस रुकावट को हटाएं। और बेटियों के लिए पैगाम यही है कि अब दौर चेंज हो गया है, अपनी मदद आप करें, अपने लिए आगे बढ़ाएं। जब तक हम खुद अपने लिए अपनी मदद आप नहीं करते, लोग हमारी कैसे मदद करेंगे। मेरा ताल्लुक भी एक गांव से है, मेरी राह में भी ऐसी रुकावटें आई थी,
लेकिन यकीन करें कि जब मैंने मैट्रिक में फर्स्ट पोजीशन ली थी क्लास में, उसके बाद मुझे कॉलेज में एडमिशन लेना था, ज़ुहैब साहब मुझे कहा गया कि लड़कियां कॉलेज जाके खराब हो जाती हैं, लड़कियां नहीं पढ़ सकती आगे। मैंने 3 दिन खाना नहीं खाया, भूख हड़ताल की। बड़े आए मनाने के लिए गांव वाले, ये वो, कि हमारे गांव में कॉलेज नहीं है, आगे कैसे करेंगे, आपका वालिद साहब जो मजदूर आदमी है वो कैसे आपको पढ़ाएगा। मैं वालिदैन की एक ही बेटी थी, एक भाई एक बेटी, एक भाई एक बहन, हम 2 बच्चे थे। मैंने 3 दिन खाना नहीं खाया। तो वो आई थिंक कि मैं बाय बर्थ फेमिनिस्ट हूँ शायद ना। मैं कहती थी कि अगर मेरा भाई यहाँ से रोज कॉलेज आ जा सकता है तो व्हाई नॉट मी, मैं क्यों नहीं आ जा सकती। मेरा भाई 2 क्लासें मुझे सीनियर थे, तो मुझे भी पढ़ने का शौक है भाई, मैंने जाना है। तो वो पहली दीवार मैंने खुद गिराई। जब मेरे वाले साहब ने मेरा जज्बा देखा तो उन्होंने मेरी बैग पे हाथ रखा और कहा चल पुत्र आज के बाद मैं तेरे नाल जुलसा। पहला एडमिशन जेड़ा मेरे को याद है पिया, सराकी भी बोल सकते थे जबान के, पहला जेड़ा दाखला हा पिया ना, मेरे वालिद साहब मेरे को कॉलेज दे गेट ते घेनते गए तो उन्होंने आख्या कि बेटा हुण ही दुनिया को कुछ बढ़ते दिखावी। आज अल्हम्दुलिल्लाह मैं तुम्हारे सामने बैठी हाँ, साइकिल दे मेरे कुछ आते गए हाँ, ठीक है ना। तो वो नहीं आज तक कहनी भूलदा। ते अल्हम्दुलिल्लाह मैं वह लड़की जहाँ को खुद अगी ते पढ़ने की इजाजत करना है, जहाँ गाँव में चाहे कॉलेज करना है वन कनी, अल्हम्दुलिल्लाह कितने स्कूल असा बढ़ाए से। कल मैं दिखे मेरे गाँव मौजा थलवाड़ी बस्ती अल्लाह बख्श अपना मौजा थलवाड़ी दे विच साडा जेड़ा गर्ल्स हाई स्कूल आ उहदे विच बच्ची बहावलपुर बोर्ड टॉप कीते, 3rd पोजीशन की दी है। हर साल बच्चियां रिकॉर्ड बढ़िया पे ने। ते बेटा मैं अपनी मिसाल ही सांगो तो आपको देंदी पिया कि अगर एक लड़की चाहे ना, एक इंसान चाहे तो दुनिया बदल सकते हैं। सही है। ठीक है, तो मेरा बेटियों के लिए आज के दिन यही पैगाम है कि हिम्मत नहीं हारनी, बस आगे बढ़ते जाएं, अपने रास्ते के पत्थर हटाते जाएं। और वो लॉ ऑफ अट्रैक्शन भी है ना, मैनिफेस्टेशन भी है ना, कि जिस चीज के लिए आप सच्चे दिल से कोशिश करते हैं फिर पूरी कायनात उस चीज को आपसे मिलाने के लिए लग जाती है। शाहरुख खान की फिल्म का डायलॉग मैंने सर फिल्म तो नहीं देखी, लेकिन ये है कि मैंने लॉ ऑफ अगर हम डायलॉग की बात करें तो हाँ, ये उसकी अम्मी कहती थी नहीं वो दूसरी फिल्म है, अम्मी जान के अच्छा, अम्मी जान के। वो वही कह सकते ज़बरदस्त गुफ्तगू सां गॾोगॾु हाशिम भाई असांखे को मिली न मूवी ॿुधायो तव्हां हैं। ॾिसो वेझो पंहिंजे ॾिने मां कुझु अलाह जे ॾिने त पाण पंहिंजे मां ॿुधाईंदो न। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, तू तो मेरी आन है, तू तो मेरी शान है, तू मेरा ईमान है। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, तू तो मेरी आन है, तू तो मेरी शान है, तू मेरा ईमान है। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है। कहती है ये राह अमल आओ हम सब साथ चले, कहती है ये राह अमल आओ हम सब साथ चले, मुश्किल हो या आसानी हाथ में डाले हाथ चले, धड़कन है पंजाब अगर, धड़कन है पंजाब अगर, दिल अपना मेहरान है। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, तू तो मेरी आन है, तू तो मेरी शान है, तू मेरा ईमान है। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है। ये वतन तुम्हारा है, तुम हो पास बाइस के, ये चमन तुम्हारा है, तुम पास बाइस के।
पाकिस्तान 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 तेरा इनाम पाकिस्तान 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 मोहब्बत अमन है मोहब्बत अमन है और अमन का पैगाम पाकिस्तान 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 मेरा पैगाम पाकिस्तान अगर अल्लाह ने चाहा जमाना वो भी आएगा जहाँ तक वक्त जाएगा इसे आगे ही पाएगा अगर अल्लाह ने चाहा जमाना वो भी आएगा जहाँ तक वक्त जाएगा इसे आगे ही पाएगा निगाह कायद की है निगाह कायद की है इकबाल का इनाम पाकिस्तान 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 मेरा पैगाम पाकिस्तान 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 मोहब्बत अमन है मोहब्बत अमन है और अमन का पैगाम पाकिस्तान 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 सोनी धरती अल्लाह रखे कदम कदम आबाद कदम कदम आबाद तुझे कदम कदम आबाद तुझे तेरा हर एक जरा हमको अपनी जान से प्यारा तेरा हर एक जरा हमको अपनी जान से प्यारा जब तक है ये दुनिया बाकी जब तक है ये दुनिया बाकी हम देखें आजाद हम देखें आजाद तुझे हम देखें आजाद तुझे जीवे 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 पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान जीवे 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 पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान हम जिंदा कौम है वाइंदा कौम है हम जिंदा कौम है वाइंदा कौम है हम सबकी है पहचान हम सबका पाकिस्तान 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 हम सबका पाकिस्तान ला 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 जी नाज़रीन वॾी महिरबानी अव्हां जी थ्रू आउट ट्रांसमिशन अव्हां असां सां गॾु रहियो हाणे हिन ट्रांसमिशन जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पहुचे थो ऐं असां हाणे अव्हां खां इजाज़त वठंदासीं पाकिस्तान ज़िंदाबाद बिल्कुलु इजाज़त खां पहिरियां असां जेके मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि खे बि ख़ुदा हाफ़िज़ कंदासीं ज़ुएब साहब अव्हां जी महिरबानी साकिब साहब मैडम अव्हां जी वॾी महिरबानी अव्हां हीअं आया ऐं नाज़रीन इहा उमेदु कजे थी पाकिस्तान सदाईं ईअं ई शाद ऐं आबाद रहंदो बसि आख़िर में नंढी केक कटण जी तक़रीब आहे हुनजे लाइ मां ट्रांसमिशन जे जेको डायरेक्टर साहब आहे एन डी शर्मा साहब ऐं असांजो टेक्निकल हेड सलीम भाई एंकर पर्सन इरफान महबूब साहब ताहिरा वज़ीर सभिनी खे गुज़ारिश कबी त उहे अचनि ऐं असां सां गॾु केक कटनि प्लीज जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान जीवे 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 पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान
पाकिस्तान पाकिस्तान वीरे पाकिस्तान।